हुक्म ऐं भलीकार कयूं था सब रंग जे हिन सुहिणे अंगण ते। भिटाई जे बैत सां शुरूआत कंदासीं पंहिंजे प्रोग्राम जी। नेण न निंड्रू कनि, नेण न निंड्रू कनि, भॻो आरस अखियुनि। नेण न निंड्रू कनि, भॻो आरस अखियुनि, उझामियो ॿरनि तोखे सारियो सुपरी। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे सारे वाक़ई असांजियूं अखियूं जेके आहिनि से हुनमें पाणी तरी ईंदो आहे। ज़िंदगीअ में ॾुख ऐं सुख ॿई ज़िंदगी जो हिसो आहिनि। कॾहिं घणा ॾुख हूंदा आहिनि, कॾहिं घणी ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, कॾहिं टहिक हूंदा आहिनि, कॾहिं लुड़क हूंदा आहिनि। इन सां ई ज़िंदगी आहे, इहा ई ज़िंदगी आहे। शुरूआति प्रोग्राम जी पंहिंजे हिकिड़े साथी खां जंहिंजो विछोड़ो थियो आहे, ज़बरदस्त क़िस्म जो ढोलक नवाज़, निवड़त वारो माण्हू, सुलछणो माण्हू, मिठो माण्हू, ग़रीब माण्हू, अॿोझ माण्हू, पर प्यारो माण्हू, ढोलक नवाज़। छा ॻाल्हि कयां मां हुनजी, जॾहिं बि असां हुनखे ॾिसंदा हुआसीं लंघंदे ईंदे वेंदे त उथी बीहंदो, अदी छा खपे, अदी छा खपे, इक़बाल हुसैन। हाणे असांजे विच में ज़ाहिरी तौर ते न रहियो आहे, पर मां अॼु बि उनखे उन कुर्सी ते जिते हू वेहंदो हो महसूसु कयो त उते उहो इक़बाल भाउ वेठल आहे। सो असां सभु समूरो जेको PTV जो सथु आहे, जेतिरा बि हिते टेक्निकल माण्हू या ॿिया जेके सीनियर्स आहिनि, जूनियर्स, सभु उन्हनि जे घर भातियुनि सां इन ॾुख में असां उन्हनि सां गॾु आहियूं। उन्हनि खे ज़ाहिरा इन विछोड़े खे, इन ख़ाल खे भरे त केर बि कोन थो सघे। हा, इहो चई सघूं था त असां तव्हां सां गॾु आहियूं, पर उहा शख़्सियत, उहो माण्हू जंहिं सदाई निवड़त सां निहार विधी त कुझु खपे त न, कुझु घुराइणो त नाहे, अलाह उनखे जन्नत में जॻह ॾींदो। ऐं इनशा दुआ आहे उनजे घर वारनि खे सबुरु इनशा मिलंदो। ईंदो त कोन्हे, मूंखे ख़बर आहे ॾुखियो आहे, प्यारे जो विछोड़ो ॾाढो ॾुखियो आहे, ख़ाल भरिजंदो न आहे। ख़ैर ज़िंदगी आहे, ऐं ज़िंदगी में समूरा रंग आहिनि। जिते टहिकनि जा आहिनि त उते लुड़क बि आहिनि, ख़ुशियूं बि आहिनि, रंग बि आहिनि, गुल बि आहिनि, त गुलनि सां गॾु कंडा बि आहिनि। इन्हनि सभिनीनि जा अहसास असां महसूसु कंदा आहियूं। हाणे कयूं था पंहिंजे